प्रोग्राम वस्ती वस्ती वाहन वाहन में आवां जो पंहिंजो ग़ुलाम रसूल चांडियो ऐं असां नाज़रीन पहुता आहियूं रावल चालके जी वस्तीअ में। असां जॾहिं जातीअ खां निकितासीं, जाती जेका समुंड जी कंधीअ सां आहे, उन जातीअ खां असां भॻल टुटल कचनि ढुसड़ वारनि रस्तनि खां असां सफ़र कंदे जॾहिं हिते पहुतासीं त हिन ही स्कूल आहे, रावल चालके जी वस्तीअ जो ही स्कूल आहे। त उते वणझारियूं वणझारा, छाकाणि त समुंड हिननि खां ॾखिण तरफ़ सिर्फ़ु 10 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे ऐं ही उहे माण्हू आहिनि जेके हितां खां वापारु करण जे लाइ भुज कच्छ हिन ई रस्ते सां वेंदा हुआ। ऐं सुर ॾहर, सुर सामूंडी ऐं सुर सरीराग जा ही सभई किरदार आहिनि। हिते पहुतासीं त ही सभई हिते मौजूदु हुआ। उन्हनि में मर्द बि हुआ त हीअ असांजूं अंबड़ियूं बि अचे हिते पहुतियूं ऐं हिननि खे इहा ख़बर पई त सिंध टीवी जी टीम थी अचे त हीअ पंहिंजा सूर दर्द बयानु करण जे लाइ सभई झूना कुराड़ा नौजवान ही अंबड़ियूं इहे सभई अची पहुता आहिनि। पाण इन्हनि सभिनी सां गुफ़्तगू करियूं था, इन्हनि खां पुछूं था त ही जेके वणझारा आहिनि, जेके चालका आहिनि, चालका सिंध अंदरि तमामु घटि ज़ात आहे। हीअ चवनि था त असांजो जेको नसुल ऐं हसब नसब आहे उहो चननि सां मिले थो। ऐं जॾहिं चननि जी ॻाल्हि कनि था त मूंखे माई मोखी यादि अचे थी, जंहिं 8 मतारा मारिया हुआ शराब ॾेई, 8 मतारा मारिया हुआ, उन्हनि में 2 चना बि हुआ। थी सघे थो त उन्हनि चननि उहे चना ऐं उन्हनि जो ही नसुल हिते हुजे जेको हिते वेठो आहे। ऐं ही सभई पट लतीफ़ साईं जा पट आहिनि। ही सभई जेके पट आहिनि हिननि ते लतीफ़ साईं भेरा ॾिना आहिनि ऐं भिटाई साईं हिन पासे ईंदो हुयो। ठटे में हुन जा तमामु घणा पंध हुआ। जेतोणीकि हीअ जेका वस्ती आहे उहा हाणे सिजावल ज़िले में थी अचे ऐं तहलके जाती में थी अचे, पर कंहिं ज़माने में ही सॼो ठटो हुयो। ठटे खां बदीन वारा समूरा पट, इहे विलासे जा पट सॾाइबा हुआ ऐं लाखे फुलाणी जा बि हिते भेरा हूंदा हुआ। लाखो फुलाणी जेको लतीफ़ साईं जे सुर ॾहर जो अहम किरदारु आहे। ऐं उनजे लाइ भिटाई साईं चयो त लाखा लाखा लॻई ॾींहं घाड़ी अरीअ कीअं घारी हुई, मथां वसे मींहुं वलड़नि वास फुलारिया। जॾहिं भुज कच्छ खां फुरूं करे धाड़ा हणी वॾनि वॾनि माण्हुनि खां उहो फुरूं कंदो हुयो, धाड़ा हणंदो हुयो ऐं ग़रीबनि में अची विरहाईंदो हुयो। भुज कच्छ खां उहो फुरूं धाड़ा हणी उहो माल खणी अचे हिन ई पटनि में हिननि ग़रीब मिसकीन माण्हुनि में अची विरहाईंदो हुयो। त ही लाखे फुलाणी जा पट आहिनि। ही लतीफ़ साईं जे सुर सामूंडी जे वणझारनि जा पट आहिनि। ऐं अॼु जॾहिं असां हिन साहिली पटीअ ते आया आहियूं जातीअ वटां, त मूंखे लतीफ़ साईं जो बैत यादि आयो आहे सामूंडी मां त नसे तड़ होड़ाक न वायूं वणझारनि जूं, नसे तड़ होड़ाक न वायूं वणझारनि जूं, सरतियूं सामूंडियुनि जा अॼु पिण चिकियम चाक, मारी निम फिराक पाड़े चूं पिरिन जा। अॼु जॾहिं ही अंबड़ियूं मुंहिंजे पासे में वेठियूं आहिनि त मूंखे ईअं थो लॻे त हिन पासे वणझारा आहिनि ऐं हिन पासे वणझारियूं आहिनि ऐं भिटाई खे उगाए रहिया आहिनि। हिननि माण्हुनि सां अजीब अलमिया आहिनि त हिननि जी 680 एकड़ ज़मीन जेका हिननि जी अबाणी अबनि ॾाॾनि पर ॾाॾनि खां वठी हिननि जी ज़मीन हुई, हिननि खे मिलियल हुई। नौशरो फिरोज़ ज़िले जो को अबासी ॿुधायो थो वञे, उन कूड़ा काग़ज़ ठाराए पहिरियां केतिरा साल उहा ज़मीन पाण वटि रखी, बाद में वरी कंहिं बदीन जो को पंजाबी हुयो उनखे हुन खपाए ॾिनी ऐं उहे सभु जा सभु कूड़ा काग़ज़ हुआ। उहा सूर पचार बि हितां जे वणझारनि कई आहे। हिकिड़ो त समुंड हिननि खे खाईंदो थो अचे, वस्तियूं वाण सभु तबाह कंदो थो अचे, मथां वरी जेके हिननि जा अबाणा ॿनी जा जेके टुकर हुआ उन्हनि ते बि माण्हुनि कब्ज़ा करणु शुरू कया आहिनि। नतीजे में हिन जी ज़िंदगी ॾाढी अज़ियतनाक आहे ऐं चालकनि जी हिन वस्तीअ में का बि ज़िंदगी जी बुनियादी सहूलियत कोन्हे का। यानी स्कूल उहो जेको प्राइमरी आहे उन जी बिल्डिंग बि कोन्हे का। हीअ जंहिं बिल्डिंग में असीं वेही हिन वक़्तु गुफ़्तगू करे रहिया आहियूं, इहा बि हिननि खे NGOs वारनि ठाराए ॾिनी आहे। नियाणियुनि जे स्कूल जो त तसवर ई न आहे हिननि वटि, बिजली जो को तसवर न आहे, सुई गैस, वाटर सप्लाई, ड्रेनेज, घटियुनि जो पको हुजणु, इन्हनि वटि तसवर बि न आहे। हीअ इन ते सोचनि ई नथा। हिननि जा वोट आहिनि जेके हिननि खां वरिता वञनि था, हिननि जे वोटनि ते ऐवाननि में पहुचनि था, हुकुमरानियूं कयूं वञनि थियूं, वज़ारतूं वरितियूं वञनि थियूं, पर चालका निंधणका रहनि था। ऐं चालकनि जे ॻोठ में पीअण जो मिठो पाणी नथो ॾिनो वञे, चालकनि खे स्कूलनि खां महरूम रखियो थो वञे ऐं हिननि ई वणझारनि खे ज़िंदगी जे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखियो थो वञे। नाज़रीन, आउं ॾाढो तफ़सीली गुफ़्तगू पियो करियां ऐं मुंहिंजी दिलि चवे थी त पाण हिननि वणझारनि सां गुफ़्तगू करियूं।
असांखे अची दुश्मन पेता आहिनि असांजी कहिड़ियूं तबियतूं पीणा सूर पेट में पाणी कोन्हे जेको लप पीऊं होॾां दिला खणूं होॾां हलूं असांजी कहिड़ी सवलात आहे असांखे कहिड़ा नलका ॾिनोसीं खारा ज़हर असीं त पीओ ई कोन था सघूं अबा दुश्मन बनी असां ग़रीब मिसकिन बच्चे जो रोज़गार आहे ॿियो छा आहे असां वटि उहा असांजे हिते कब्ज़ा करे वेठा आहिनि असीं ग़रीबियूं केॾांहुं वञूं मिसकिनियूं बेवाऊं आरे असांखे हिकिड़ो बि कोन ॾिनो हल जेको आरो आरो पिया कनि असां माईअनि खे अव्हांजे आरे जो नालो कोन अचे थो त छा नालो आहे पर असांखे ख़बर आहे अव्हांजो बि हुजे हा असांखे हिकिड़ो बि कोन ज़मीन जो मिलियो बेवा ऐं कंहिंखे बि असांखे हिकिड़ो बि कोन मिलियो आहे बीमारियूं जाम जुलाब उलटियूं हा कारी साई बि असां में जाम आहे ऐं असां वटि स्कूल बि कोन्हे न नियाणियुनि जी न छोकिरनि जी हीअ हिकिड़ी आहे तंहिंमें अॼु पाण घणा था पहुचूं तंहिंमें बचा कीअं पहुचनि था हा ॿार वीह वीह बि हूंदा अठ त तूं थो चए अब असांजे में सुई गैस बि कोन्हे हा असीं काठियूं मथे ते पाण कंदियूं आहियूं हा सेब असां वटि ॿाहिरियां माण्हू अची विया हाणे असीं मायूं केॾांहुं वञूं असां वटि इस्पताल बि कोन्हे पोइ बि असीं जाती वञूं अवेरा सवेरा गाॾियूं करे ॿियो असीं केॾांहुं वञूं लाज़मी ॾुखिया थींदासीं मूं कोन अञा वोट ॾिना आहिनि पर मायूं ॾींदियूं आहिनि असांजी मलकाणीअ खे वोट मलकाणी असांखे लाल करे छॾियो असांखे मलकाणी बनियूं ॾिनियूं मलकाणी जेको मोचड़ो असांखे मौत आयो सो कंहिं बि कोन आयो ज़ुल्म न असां से आहे हा ग़रीबनि खां ज़बरदस्ती करे असीं न वेंदियूंसीं त कार्ड खणी वोट असांजा हीअ असांजो वेठो आहे चङो मुड़ुसु खणी वेंदो कार्ड स्कूलियूं आहिनि मिड़े वीचारा पढ़िया की हा हा न न नियाणीअ जे बा असां वटि कोन्हे छोकर नंढा हुते जे पढ़िया वॾी रड़ थियोसि हीरा कोन पढ़ी ॿियो हा करे मज़ूरी करे तॾहिं त माउ खे खाराई हा बा मुंहिंजो रखनि हा गोरी दवा मूंखे वठी ॾींदा हा वठी ॾींदा न न अञा शादियूं कोन कई हा खाशिरल थी त न वठी अचां हा अञा नंढा हा मसाला बा पाणीअ मिठा असां वटि कोन्हे असां वटि स्कूलियूं कोन्हे असां वटि इस्पतालियूं कोन्हे आई का बि सवालात असां वटि कोन्हे रोड बि असां वटि कोन्हे आई जे मींहुं वसे थिए को डिलीवरी केस थी वञे उत उहो माण्हू तंग थियो पोइ छा थो थिए अब हाणे वोट असीं ॾींदा आहियूं उन असांजे वोट ने कुझु कोन ॾिनो आहे भाई बनियूं असीं ज़िंदगीअ जा रहियल आहिनि असांजा ॾाॾा हिते रहिया असांजा माइट हिते रहिया पुठियां असीं थिया आहियूं सभु हिते जो हिते वेठा आहियूं हिते वेठा आहियूं पोइ ज़मीनूं असांजियूं हिते पियूं को नओं माण्हू आयो अबाज़ी उन कब्ज़ा करे वरी उन अञा ॿिए खे ॾेई छॾियूं आहिनि हाणे असीं घोड़ा करियूं पिया हा करियूं पिया हा कोशिश त करियूं पिया हा सरकार कीअं कोन असां मिसकिन जे ॿुधंदी जेके असीं ज़िंदगी हिते रहियासीं अबा ॾाॾा सुबुह असीं हिते रहियासीं लटूं बि असां अखियुनि में विधियूं बुखूं बि असां ॾिठियूं हर शइ असां ॾिठी आहे हिते हा अबा असीं तंग थी वियासीं ॻोठ ॿुॾी विया त माण्हू असांजा इलाही मरी विया उनमें इलाही हा इलाही असांजा नुक़सान थी विया पोइ मिड़े बचा वतासीं वात में हीअं थी झलियूं वेठासीं ॻोठ में मतिलबु पीअण जो पाणी कोन्हे ॿियो ही ज़मीन जो मामिलो आहे अबे ॾाॾे खां असीं इतराकू आहियूं बसि पोइ ईअं अला करियूं ॿियो माथे वेठा आहियूं दहा कूकूं घणेई कयूं ॿुधियूं कंहिं कोन वोटनि लाइ वरी करे खणे हलिया वञनि उहा कार्ड खणे वञनि वोट करे वञनि ॿियो हा कार्डनि ते वोट थिए वञे हल त उहो सरियाल खणे वञनि बसि ठहियो हा हा ॻोठ खपाए वञे
वक़्तु थियो आहे नंढड़ी साई जो, मूंसां गॾु रहिजो। साई खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में भलीकार। अम्मा तुंहिंजी तबियत कीअं आहे? अम्मा तबियत मिले शुक्र आहे। हाँ का बीमारी त कान्हे, को बुखार तो कोन थो अचे? बीमारी टंगन में सूर आहे मुंहिंजे डड़ी आई आहे ॿियो। हाँ मां हाँ हाँ मां वरी उमिरि जो हिसाब आहे न। हाँ बचड़ा घणा अथई? बचड़ा 5 नियाणियूं आहिनि, 3 छोकिरा। हाँ हाँ परणाया अथई? 2 परण आया, परणाया अथई। न्याणियुनि जो ॿार लाथो अथई? नियाणियूं बि 2 लाथियूं, 3 टिनि जो ॿार लाथो अथई? अञा 2 आहिनि। हौ हौ अलाह भलाई कंदो, अलाह साईं ॾींदो। ॿियो भला मसला कहिड़ा आहिनि पंहिंजे ॻोठ में? मसाला पा ॻोठ में आहिनि, न को पाणी, हौ न को बनी बि ॿिया खणी विया, न को बिजली, न को रोड। पोइ बीमारी समारी असीं केॾा वञूं? बीमारियुनि में ॾुखिया थींदा हूंदव ॾाढा। असां ग़रीबनि खे केरु ॾींदो? असांखे पैसा त कोन्हे जे असीं गाॾियूं करे खणी वेंदासीं। हौ तकलीफ़ सुबुह आहे न। बीमारियूं में कहिड़ियूं आहिनि ॻोठ में? बीमारियूं अबा कंहिंखे सायूं, कंहिंखे कीअं, वीचारा खे वाह, कंहिंखे जॾा पिया आहिनि वीचारा, के हलनि बि पिया। ग़रीबत में आहे का शइ कोन। बनी जा टुकड़ा वीचारा हारीअ पोइ कोन, सेब पलाऊं खणी वेई, हाणे असीं केॾा वेंदासीं ग़रीब? अम्मा इहो बनी वारो मामिलो तव्हां सां वॾो थियो आहे, इनजी का जांच थिए या? पछाड़ीअ पाड़े में त असांखे वेहण कोन ॾींदा जेके पलाऊं आयूं आहिनि हिते। हौ बलाउनि खां अवीं बि ॾाढा आयो अम्मा। गंज जो रुगो हिमत कंदो त बलाउनि जी मुंडी ते लत ईंदी। हिमत त अबा कनि पिया, अलाह ॾियारे राजे खे। अलाह 7 पीढ़ियुनि खां वेठल वीचारा आहिनि से। कहिड़ा ॻोठ में मसला आहिनि? अब असां त कोन्हे, स्कूल बि कोन्हे, रोड बि कोन्हे पको, पाणीअ बि असां वटि कोन्हे, असीं खारा पाणी पीअंदा आहियूं। हीअ असां गैस भला अथव? न सुई गैस बि असां वटि कोन्हे, घटियूं पकियूं करे ॾिनियूं अथनि? न घटियूं बि कोन्हे, असीं ईअं ई कचे ते पिया हलूं। मींहुं पाणी थी, न अस्पताल बि कोन्हे, बिजली भला अथव? न को बिजली बि कोन्हे वरी। अम्मा तव्हां सां त ज़ुल्म आहे। असांजो ज़ुल्म वॾो न आहे, असीं सलाह वोट ॾियो माठे वेठा आहियूं। वोट बि ॾियो था त पोइ तव्हांखे छा था ॾियनि? कुझु बि कोन ॾींद, ॿुधनि ई कोन था ॻाल्हि। तव्हां विया आहियो न? अलाह जे विया आहिनि, मुड़ुस वारो कोन विया आहिनि। इन्हनि मूंखे ॿुधायो त असीं वियासीं। हा त पोइ विया आहिनि। कोन था हा विया आहिनि त पोइ उन वोटनि बेरी ते वॾियूं वॾियूं गाॾियूं अचनि। हा गाॾियूं होटल लाइ। पंहिंजो रहिस सुतो पियो आहे बंगले हाँ में। सुतो बंगले में पियो। इहो अमरान ॿुधायो आहे मूंखे। हाँ अम्मा तोखे भला औलादड़ो त थियो हूंदो न? ख़ैर अबा मूंसां हिकिड़ो पुटु आहे, हौ 6 नियाणियूं आहिनि। छन्याणी माने हाँ। वॾो आहे? हा पुटु मुंहिंजो शादी आहे शुदी वारो आहे। हाँ तोखे नुंहुं आहे न? हा मुंहिंजी नुंहुं करे आहे। थी? हा मूंखे जजो भाईंदी आहे। माशाल्लाह माशाल्लाह। सिंध में अञा किथे किथे मोहबतूं आहिनि। हा मूंखे अब थियनि थियूं। जजी इज़त ॾींदी आहे। भला इहो ज़मीन जो कहिड़ो मसलो आहे? मस बनी अब आया आहिनि के परे जा माण्हू पंजाबी आहिनि के कहिड़ा आहिनि, हौ वञे ते कब्ज़ो अची कयो आहे। हाणे असीं राज जा माण्हू आहियूं, डोड़े वञूं वरे ठला ॿियो वरे वञूं। पोइ मलकाणी खे तव्हां कोन था ॾिनी आहे? मलकाणीअ खे दहा ॾिनी आहे न, डोड़िया आहिनि। पोइ मलकाणीअ त जवाबु ॾी छॾियो, तॾहिं त मां चए था। मां तबियत कीअं आहे? वह तबीयत सही आहे। नंढड़ो तुंहिंजो छा थिए? ही मुंहिंजो पोटो आहे। शुक्र आहे पोटो माना पोटनि वारी बि आहीं न? हा वाह पोटनि वारी आहियां, रब जो नसीबनि शुक्र। वारी पोटा पाली पई। हा वाह पोटा पोटियूं सुबुह पालींदी आहियां। अम्मा ॻोठ में मसला कहिड़ा अथव? अब्बा ॻोठ में इलाही मसाला आहिनि। असां न रोड, न रस्तो, न अस्पताल, न तला, का शइ कोन्हे असां वटि, न का बिजली, न को गैस गोलो, ही बि असां वटि का शइ कोन्हे। अम्मा ॾुखिया त ॾाढा थींदा। ॾाढा ॾुखिया आहियूं, गप गारो मींहुं पाणी, पोइ माना मजबूर थियो वञो, पोइ छा करियूं? अम्मा वोट त ॾींदा हूंदो? अब वोट ॾियूं पिया, पाड़े में वेठा आहियूं से वोट वठनि पिया वेठा आहिनि। पर उनखां कम बि त वठिबो न मां। पोइ चवां थी न, पोइ वोट असीं कोन ॾियण वञूं, असांजा कार्ड खणी वेंदा आहिनि। कार्ड खणी था वञनि? हा असीं कोन वञूं वोट ॾियण। हा माना उहो कार्डनि ते कमु हा कार्डनि ते कमु पिया कनि। चाचा वाइदो ख़ुशि आहीं? अल्लाह दोम न अलाई महिरबानी। झूनो थी वे? हाणे ॿियो वक़्तु पूरो थी। हा ॿियो वक़्तु पूरो थी। औलादड़ो घणो अथई? औलाद अलाई महिरबानी, 2 पुट आहिनि, 2 पुट आहिनि, शादीशुदा आहिनि। शादीशुदा आहिनि। मज़दूरी बड़ी कनि था हा, या मज़- तूं बि पालीन? न मज़ूरी कनि था। कहिड़ो कमु कनि? बसि इहे वीचारा मज़ूरी था कनि, ॿी वसाइल कोन्हे, पाणी कोन्हे, आबादी कोन्हे, आबादी कोन्हे, पाणी कोन्हे। तव्हांखे वेझो आहे, मच्छी बच्छी कोन कयो? न मच्छीअ जो धंधो असां कोन कयूं। मच्छी आहे बि कोन। ॿियो असां वटि हुन जा संड कोन्हे, ॿेड़ियूं कोन्हे। हा ॿेड़ियूं
रक्षा कोन्हे लेसण वेसण सजाए का शइ सर का बि न भला ॻोठ में मसला कहिड़ा आहिनि इहे असांखे थोरा तफ़सील मसइला असां वटि त असांजो ॻोठ में न बिजली न लाइट न पीअण जो पाणी न जर जो पाणी हर शइ जी तकलीफ़ आहे जेकॾहिं को एमरजेंसी को अहिड़ो थिए थी त पोइ असीं डोलीअ में खणी पके ते था माण्हू पुॼाई इहा असांजी हालत आहे न अचण वञण जो घस आहे न पको आहे न रोड न हीअ अची मुसीबतूं असांजे कंध में पयूं आहिनि हा मुंहिंजो पीउ जो बिलाको 84 में हुनजे नाले इलाजु थियो 86 में उहो वफ़ात करे वियो उनजूं कुझु किस्तूं रखियलु आहिनि हींअर 5-8 ॾींहं थिया आहिनि उनजा धणी वरी ॿिया अची पिया था इहे हालतूं लॻी पई आहिनि सभु पिया कनि हा इन जा धणी अची पिया था हाणे असीं वञूं कॾहिं असां वटि गुरबत में असांखां उनजा पूरा कागज़नि जा कागज़ सही कोन थिया 7/12 मां ते असांखां कोन चढ़ी किस्तूं पूरियूं न रखियूं गुरबत आहे उन हवाले सां असांजी ज़िमेदारी रहिजी वई तेसीं धणीअ ॿिया अची विया हाणे असीं केॾांहुं वञूं भला कंहिंखे था ॾियूं ॿियो ॻोठ में कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं खपनि या कोन्हनि इहो थोरो ॿियूं ॻोठ में सहूलियत साबी लोलो पचाए खयूं था ॿी का बि कोन्हे न स्कूल आहे न पीअण जो पाणी आहे न रोड आहे न बिजली आहे कहिड़ी सहूलियत आहे उनखां अलावा त हीअ जेका असांखे असांजी 7 पीढ़ियुनि जे हिते ख़ानदान असांजा सभु मरी विया आहिनि उहे उन्हनि जी असांजे कब्ज़े जे हेठां ज़मीन असांजी असां वरी ॿिया माण्हू पिया जे कब्ज़ो कोन्हे सुभाणे केॾांहुं वेंदासीं जॾहिं 7 पीढ़ियूं हिन जाइ ते असांजियूं वेही ख़तमु थी वञनि पोइ असीं वरी केॾांहुं निकिरंदासीं असांखां त ॿीअ दह मां त हिकिड़ो बि कोन खजंदो इन ई ज़मीन मां असांखां जॾहिं ज़मीनूं ख़रीद करे माण्हू ॿिया विया पोइ असीं हाणे केॾांहुं निकिरंदासीं हुकूमत खे इंसाफ़ खपे जेके बि हाणे MP MN आहिनि तव्हांजो केरु आहे MP केरु अथव हा शेराज़ी आहिनि उन्हनि ॾे विया आहियो हा उन वटि विया आहियूं छा था चवनि बसि मलकाणी मां हथु कढी भॻासीं वरी उन वटि वरी हाणे उन दिलासा उहो बि ॾियनि पिया चवंदा अंगारे ॾींहुं अचो पाण तव्हांखे ॿुधायो सेशन कोर्ट में अपील कंदासीं इहा ॻाल्हि हुननि कई आहे पोइ हाणे वरी अंगारे ॾींहुं वेंदासीं उन्हनि वटि मुंहिंजो नालो ग़ुलाम चालको ग़ुलाम चालको जी भला चालका ज़ात किथां निकिती आहे चालका असांजा असल वॾा चवंदा त चन्ना क़ौम मां निकितल आहे चन्ना बिरादरी जी जी हा माना तव्हां समाट में आहियो जी न? समाट में हाणे ॿुधाए सॼो दास्तान ॻोठ जो सर असांजे ॻोठ में तमामु गुरबत ज़्यादा आहे छो त हिते को वसाइल चङो भलो कोन्हे ऐं बेरोज़गारी ज़्यादा आहे तंहिंजे करे न पीअण जो पाणी आहे न हैंडपंप आहिनि न लाइट आहे न वाटर सप्लाई आहे न गलियूं कचियूं आहिनि पकियूं कोन्हे ऐं गटर लाइनूं बि कोन्हे आई उनजे लाइ इलाही तकलीफ़ूं थियनि थियूं जी स्कूल बि कोन्हे न इहो NGOs वारनि ठारायो आहे हा अॻु में कचो हिकिड़ो जेको ॿारनि मथां किरियो पिए पोइ वरी NGOs वारनि खे असां चयो उन्हनि वीचारनि असांजी हेल्प कई ऐं इहो ठाहे ॾिनो आहे जंहिंमें अॼु बि ठाही साईं हिते गुज़र सफ़र आहे चौपाए माल ते आहे ऐं ॿनी ॿार थोरा घणा थींदा आहिनि पाणी थोरो चूस जो ईंदो आहे जेको असां डिघियुनि ते कढी आबादी कंदा आहियूं उन हवाले सां ही गुज़र सफ़र करियूं पिया ॿियूं मज़ूरियूं कंदा आहियूं मज़ूरियूं बि आहिनि किथे मिलनि ई कोन थियूं मज़ूरी आहे घणी हिते मज़ूरी हिते में आहे ई कोन ई लाबारो लाइको थींदो आहे मिलनि ॾियाड़ी 400 300 400 सर अटे जो किलो वठूं था त पोयां खंडु चांहि खुटी बि आहे ॾुखी तमामु ॾुखी ज़िंदगी गुज़रे थी जी वोट ॾींदा आहियूं पाड़े में वेठा आहियूं मलकाणी असां हा उन्हनि खे ॾींदा आहियूं पर चवां थो त पोइ उहे तव्हांजी स्कूल बि तव्हांखे नथा ॾियनि जी बिजली बि कान्हे रोड बि तव्हांजो ॾुसर लॻो पियो हुयो जी भॻो टुटो वरी ॿियो त कचो हुयो कचो हुयो सही आख़िर पोइ वोट था ॾियो त उन्हनि खां घुर त कयो सही केतिरे दफ़ा 1997 में मूं इंटर पास कई तंहिंखां पोयां असां मलकाणी जे पोयां हली हली असांजी हाणे मुंहिंजी उमिरि 45 साल थी चुकी आहे हाणे त नौकिरी खां आउं चढ़ी वियुसि इहो कोन ॾिनो आसरा ॾेई बसि आख़िरी वेही रहियासीं 5 फुट बि पको कोन करायो नई रोड जी टुकड़ो इहो आहे 2 किलोमीटर थिए थो इहो बि पको असांखे आसरा ॾिनो हिते मोहम्मद अली ख़ान आयो जेको असांखे चई वियो त बाबा मूंखे लाइट मिलंदी मंज़ूर थी वई आहे जी अॼु ताईं उहा लाइट बि हुई भला मींहं बरसातूं पवनि त पोइ त ॾुखिया थींदा हूंदव तमामु ॾुखिया इलाही जॾहिं त डिलीवरी को केस थींदो आहे न त
त पोइ उहो ॾाढो परेशान थींदो आहे, गाॾी अचण वञण में बि कोन्हे, रस्ता कोन्हे आई त तकलीफ़ थिए थी। पोइ केतिरे दफ़े माण्हू गुज़ारे पियूं वञनि औरतूं। अलमियो आहे जी। तव्हांजी वॾी आबादी वारो ॻोठु आहे? जी असांजो तमामु वॾी आबादी वारो ॻोठु आहे। वोट अथव? जी जा। तव्हांखे स्कूल बि नथो मिले? न स्कूल तव्हां पाण ॾिसी विया आहियो। भला तव्हां सोच हिन ते को गौर वीचार को वेठा आहियो पाण में सलाह मशवरो कयो अथव न कयो अथव छा? जी सलाह मशवरो जाम कया न, पर अञा असांखे किथां मिले कोन थो वाट जेको असांखे पंहिंजे ॻोठ जी सवलात करियूं। नाज़रीन, चालकनि जूं जेके ही न्याणियूं हुयूं, अमड़ियूं हुयूं, उन्हनि जी गुफ़्तगू ॿुधी केॾो न अलमियो आहे। सिंध जा वसीला तीनवाल, सिंध जूं ज़मीनूं तीनवाल, सिंध जो रोज़गार तीनवाल, सिंध जा वोट तीनवाल, सिंध जी हर शइ तीनवाल। हीअ जेका जमहूरी हुकूमत असांखे गुज़िरियल 13-14 सालनि खां मिली आहे ऐं जंहिंखे असां ॿारहें बचे वोट ॾियूं था, हीअ असांजूं अमड़ियूं हिननि जा कार्ड खणी हलिया था वञनि ऐं वोट कास्ट थी थो वञे। हिननि जे ज़मीनुनि ते कब्ज़ा जेके हिननि जे ॾाॾनि पड़ ॾाॾनि तड़ ॾाॾनि खां वठी हू जेके हिन ज़मीनुनि जा वारिस हुआ, उते अलाए केरु माण्हू आया आहिनि, सदाईं अलाए केरु ईंदा आहिनि जेके सिंध सां हाञा करे हलिया वेंदा आहिनि ऐं सिंध जे माण्हुनि सां हाञा करे हलिया वेंदा आहिनि। अलाए केरु आहिनि। हीअ उनखे अब्बासी बि सॾनि था, चवनि था त को बदीन जो पंजाबी बि आहे, जेको भले हिन धरतीअ जो ई खणी रहवासी छो न हुजे, पर जेको धरती धणियुनि खे सताए थो उहो दरअसल अलाए केरु आहे। त इहो जेके अलाए केरु अची सिंध जी भेल कनि था ऐं सिंध जी भींग कनि था, उनजे लाइ सिंध खे सोचणो पवंदो। मलकाणी साहिबु जेको हिननि जो MP आहे, हिन तक जो नुमाइंदो आहे, उन ॾे बि दांह खणी विया आहिनि, पर हिन जी तक़रीबन 700 एकड़ ज़मीन आहे जंहिंजा बिकोल हिननि जे त उन जा कूड़ा काग़ज़ ठहिराए ऐं उन ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो आहे। असां उमेद था करियूं त सिंध सरकार, वज़ीर आला साहिबु ऐं हितां जो MPA साहिबु, DC साहिबु ऐं ॿिया जेके बि रेवेन्यू अमलदार आहिनि ऐं वस वारा आहिनि, हीअ जेके चालका आहिनि, जेके लतीफ़ साईं जा किरदार आहिनि, जेके लतीफ़ साईं जी शाइरी जा किरदार आहिनि, जेके लाखे फुलानी जा माइट आहिनि, उन्हनि सां मूंखे उमेदु आहे त इंसाफ़ु थींदो। वक़्तु थियो आहे नंढड़ी साई जो, मूंसां गॾु रहिजो। साई खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में भलीकार। अचो त पाण चालकनि जी हिन वस्तीअ जो समाजी जाइज़ो वठूं। मोहम्मद हुसैन, ख़ुशि आहीं? दुआऊं करम बारियूं अल्लाह जा सा। पंहिंजे हिन ॻोठ जा मसला बि ॿुधाए, हिन पट जा हाल हवाल बि ॿुधाए। मसला छा तोखे ॿुधाए थो, हिते का शइ कोन्हे, न अस्पताल, न स्कूल, न रोड, न नाली पाणी पीअण जो। हिते जेके बि सहूलियत का बि कोन्हे। बाक़ी ज़िंदगी आसा गुज़रे पई। पाणी जर जो कीअं आहे? जर जो पाणी खारो। पोइ त बीमारियूं बि हूंदियूं? त बीमारियूं जाम आहिनि। कहिड़ियूं बीमारियूं आहिनि? बीमारी हिन में कारी साहिब आहे, बुखार आहे, खंघि आहे, TB आहे, हर बीमारियूं आहिनि। भला इहो ज़मीन वारी ॻाल्हि कीअं आहे, या ॿुधां पियो? सही, ज़मीन वारी को अब्बासी आहे, कंहिं दौर में हो कमिश्नर साहब, तो वेही उतां कूड़े नालनि ते ज़मीन 42 ब्लाक खणी 680 एकड़ 680 एकड़ ज़मीन खणी ते खाता कूड़ा ठाराए कब्ज़ा करे। हींअर माण्हू हिकिड़ो मलिक नासिर गोलाटी जो आहे, ॿियो गुलाम मुस्तफ़ा लुंड आहे। उन्हनि खे अची त ट्रैक्टर वेक्टर वाराई, असां ॻोल्हा कई, असांजी ॻोल्हा हले कोन थी। मलकाणी साहिब वियासीं, मलकाणीअ वीचारे अबर जबरी हेल्प कई, पर चयोमांसि असांखे ॻाल्हि मथे आहे वञी के हुन ते जेको था कोर्ट करियो। वरी शेराजी साहिब वटि विया आहियूं। शेराजी चवंदो त अलाह चङी कंदो, मदद करे ख़ुदा कंदो, हुनखे कढी छॾंदासीं। पर इन मंज़र ते पहुता आहियूं। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम। पंहिंजे ॻोठ में ॿुधा त ॾाढा मसला आहिनि। मसला हिते ढिघा आहिनि तमामु खां। ॿुधाइण खां हल त थींद जॾहिं तॾहिं ॿुधाए माण्हू दंग कंदो त कोई हल ई कोन थींदा। साईं रोड बि कोन्हे आई त अॻु में ई ॿुधाए चुका आहिनि, लाइट बि कोन्हे आई त हिते को गैस न को ॿियो वग़ैरह न को का बि रोड रस्ता जा बिजली जा लाइट जा स्कूल जा अस्पताल जा का बि शइ हिते त असां वटि का वेरिया न आहे। न को हिते रोज़गार को बि कोन्हे। मज़ूरी जेके वीचारा माण्हू कंदा आहिनि सो छा कंदा आहिनि, देवी वीचारा पाड़ू कुटे उहो कंदा आहिनि, उन मां को अटो वठी ईंदो आहे, को खंडु चांहि वठी ईंदो आहे। जे बीमार थियो त वरी परेशान उन में। हाणे उनजो हल किथां थिए? बीमारी वारे जो पैसा त थिया ई कोन, हमारा थिए ई मज़ूरी आहे, एतिरो जो खंडु चांहि करे वेही रहियो।
या अटो वठी वेही रहियो। वॾा हिते मसइला ॾिघा आहिनि तमामु। साईं वोट त असांखे ॾियणा आहिनि न, लाज़मी ओ पाकिस्तानी आहियूं त पाकिस्तान में ई ॾियणा आहिनि। साईं कमु हा जो मर्ज़ खुटंदो कोन आहे, ना आहे कोन, कमु ॾियण त पोइ जॾहिं मिले। असांजा अबा ॾाॾा हिते ईअं वेही वेही वीचारा मज़ूरियूं करे पूरा थी विया। जेको ई मुल्क जो हालत उन दौर खां लॻो पियो, अॼु बि लॻो पियो आहे। इहे असांजे हा हलंदी आहे, बाक़ी कमु त मिले अला ॾे, बाक़ी माण्हू खां कोन। पाण में को सलाह या को मशवरो त बाबा को गॾिजी सॼी उन वटि वञिजे, को हुन ते ज़ोर विझिजे, स्कूल त खपे भला पियण जो। बाबा गॾिजी केॾांहुं बि वेंदे सभु को हा करे छॾंदो, बसि बाबा तूं ॻोठ पुॼ, कमु थी वियो बसि छुटो। तंहिंखे वरी सालूं गुज़री वियूं, वरी वेह, वरी ॿिए वटि वेह, बाबा तूं पहुच न मूं वटि, तूं लेट करे आ, कमु थी वियो तुंहिंजो। बसि इहो कमु असां हले पियो। पोइ जॾहिं जान खुटे, जान त खुटणी कोन्हे। हाणे मसइला जेके इहे वेठा आहियूं असीं न, दह मज़ असांजी कचूं दह आहे जंहिंमें रुॻो चालका आहिनि। तव्हां वोट लिस्ट कढाए ॾिसो, तव्हां कार्ड सनागढी कढाए ॾिसो, कंहिं माण्हू खां पुछी त न कचूं न दह जो को कार्ड कंहिंजो आहे या वोट लिस्ट में कंहिंजो नालो आहे। अॼु त न कर पुराणे सदर अयूब खां वठी हिन कचूं न दह जा कढाए अची हिन दौर थोरी तंग करियो लिस्ट। वोट लिस्ट में कंहिं क़िस्म जो कंहिंजो बि माण्हू जो वोट लिस्ट में दाख़िल वोट कोन्हे, रे चालकनि खां सवा इन दह में। अॼु उन दह जा मालिक ॿिया थी विया, किथां कलोड़ा आबासी विया सॾा ई न हाणे आया त उहो साईं 40-40 50-50 ब्लाक उन जे नाले इलाट थी विया। ब्रांच वारनि कया, आरे कया, DCA कया, कंहिं कया कंहिं न कया, सो त अलाह खे इल्मु आहे। असां खणियो हिते कढायूं त कागज़ त कूड़ा कागज़, असांखे त लॻनि पिया कूड़ा, सचो त आहे कोन। छा कचहरी थिए हुजे त असीं सचो मञूं, न को कचहरी थिए आहे। वरी जॾहिं असीं पंहिंजी ॿनीअ खे नज़र वेठा आहियूं त भाई जॾहिं बि कचहरी में असीं खणित कंदासीं, असांखे इलियान थींदो, तारीख़ न करंदी असीं वेंदासीं। इलियान कचहरियूं ख़तमु थी वियूं, तेसीं ज़मीनूं सर्वी थी वियूं, 7 फार्म ते दाख़िल थी वियूं। उन तां उहो कर्ज़ बि खणी विया, जेके कागज़ सूरताल असां कढाई आहे, तंहिंमां कर्ज़ बि खणी विया। वरी उहो हाणे वरी हिकिड़ो बि थियनि, तंहिंमें नासिर मल्क को पंजाबी आहे, गोलाची बदीन ज़िले जो वॾो गुंडरो आहे, दहशतगर्द जेको चवंदो त अहिड़ियूं ज़मीनूं जित बि ॾुखियूं मूंखे उहो हथु वारियो। आउं त माण्हू मारींदे चवंदो देर ई कोन कंदुसि, मूं वटि वॾो चवंदो पावर आहे। वरी ॿियो हुनखे लुंडरू मुस्तफ़ा आहे सो, उहो त उनखां ई मथे काहे त ट्रैक्टर ऐं गाॾियूं भरे ट्रकूं अची माण्हू लाहे छॾिया आहिनि। हाणे असांजा माण्हू त सभु ख़ौफ़ में जीअं हैरान आहिनि वीचारा, ॿार बचो को माल काहे नथो चारे। दाहा कूक साईं मलकाणीअ वियासीं हाज़िर बाबा, ॿधल आहियूं हां लठ धोके में ॿधल आहियूं। वरी ॿिन्ही 2 मलकाणीअ ते आहिनि, हिकिड़ा असीं सॾींदा आहियूं गुलाम कादर जी पार्टी टोलो आहे, ॿियो आहे मोहम्मद अलीअ। ॿिन्ही खां फ्री वरी हाणे खता आहियूं, हाणे विया आहियूं वरी शीरादीअ में। शीरादी बि चवंदा हाज़िर बाबा असां ॿधल आहियूं, कमु करायो था वठूं। पोइ हाणे जॾहिं अलाह मालिका जॾहिं थिए छा कंदा, असांजे हथ में कोन्हे। असां में गुरबत एतिरी आहे जो किराए जो पैसो कोन्हे जो किरायो करे वञूं। हाणे इन ते ख़र्च था खपनि, इन फॾनि खे केसनि खे वेड़ूं जे था उनखे समो वञूं त 2 माण्हू मारे छॾंदा। असां में उहो बि कोन्हे जो खणी उन उतां माण्हूअ खे असीं जोड़ी पोती करे पूरो करी ढकियूं दफ़न करियूं। इहो हाल लॻो पियो। हाणे जेके उहो त असला हथियार रखियो वेठा आहिनि, हेतरियूं ॾाढ़ियूं ॾिसंदे 6 फुट चवंदे त हे त बसि पेशुमामा आहिनि, ईरान खां आया आहिनि, खुमैनी वारे ॻोठ में जा। बसि इहो हाल लॻो पियो। हाणे असां ते वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे, केॾांहुं वञूं भला। ऐं ज़मीनूं असांजूं जेके वेठल, हाणे असां इहो जेको इंडिया में कश्मीर वारनि जी हालत आहे न, मुस्लमान इंडिया में जेके कश्मीरी वेठा आहिनि, उन से हालत आहे, चवंदा हितां न करो लॾे, बसि तव्हांजो कुझु बि कोन्हे हिन इलाइक़े में। तीअं असांजो बि इहा हाल आहे, चवंदा हितां न करो। हाणे असांखे वरी केॾांहुं कढी छॾंदा, कहिड़े इलाइक़े में चाइना में वञी लाहींदो, ईरान में लाहींदो, या अञा कंहिं में ॿिए इलाइक़े में लाहींदो। तव्हां त नेठि भॼाईंदा न मोचाड़ आणी पोइ असीं त वेंदासीं न। हाणे असांजो त को बि गुर पीर असांजो पाण पंहिंजो ई कोन्हे जो केॾांहुं असीं न करंदासीं सलाह करे। असां ते को गॾो न को घोड़ो न को का गाॾी न को, असां ते त कुझु बि कोन्हे। असीं त पंधु हलंदासीं, पंधु हेॾा ॿार असांजा केॾा मंज़िल ते पुॼंदा। ऐं असांजा जेके वज़ीर आज़म आहे, वज़ीर आला आहे, गवर्नर आहे, जेके बि आहिनि DC आहे, MP आहिनि, MNE आहिनि, सभु जेके बि आहिनि असांजा, असांजे घोड़ा ॿुधनि, असांजे मदद कनि, असांजो मुल्क जी हालत ॾिसनि, असांजो मकान ॾिसनि, असांजो ॻोठु ॾिसनि त हिन सां ई ज़ुल्म कहिड़ो थी रहियो आहे। किथे जा माण्हू आहिनि ॿाहिरी मुल्क जा आहिनि की हिते जा वेठल आहिनि। कंहिं ज़माननि जा ॾाॾा अबा असांजा हिते गुज़र करे हिते वीचारा मरी विया।
ऐं हिकिड़ो त नालियुनि में पाणी अचे कोन, पुछड़ ते आहियूं, जे वरी नालीअ में पाणी कोन्हे आबादी असां इहो ॿ एकड़ मिले करे उन मां त उहो ख़र्चो बि कोन थो न करे, पोयां त वरी या बरसाति पवंदी त ॿोॾ सां न ईंदी, जे दरिया टुटो त बि ॿोॾ सां न ईंदी, जे खारो समुंड उथलियो त बि ॿोॾ सां मथां। तंहिंमें हिते केतिरा माण्हू असांजा 25-30 त माण्हू रुगो खारे जो तूफ़ान आयो इन में ॿुॾी मरी विया वीचारा, घर तड़ सभु कखनि जी भूंगियूं आहिनि, सभु तबाही थी वयूं। ॾिसे को थो हिन ॻोठ में को पको घर जिते किथे वेंदे त पको घर तोखे ॾिसण में ईंदो, हिते रुगो कखनि जी झूपड़ियूं लॻी पिया, उन माण्हू जो हाल कहिड़ो हूंदो। से मुंहिंजो नालो दोस्त अली आहे, असां हिते जा रावको आहियूं, देह कचूने जा। असांजी देह में का बि सहूलियत कोन्हे, सिर्फ़ु गुज़र असांजो ज़मीननि ते आहे, से बि धारिया माण्हू अची आबाद थिया आहिनि, जंहिं असांखे जेको चओ था तड़े कढण जी कोशिशि कई आहे। असां इहो मुतालबो कंदासीं वज़ीर अला खां त महिरबानी करे हिन जेको ॻुझी जेको हिननि जो कयो आहे, हिन जी जांच कराए त हीअ कम किथां थिया, कीअं फ्राड में ज़मीनूं खयूं वियूं आहिनि। असांजे नाले का बि ज़मीन कोन्हे, ॿाहिरियां माण्हुनि जे नाले 700 एकड़ ज़मीन आहे। हाणे असांजा हिते रवा को ईअं ई वेठा आहियूं, हुननि माण्हुनि जी हिते जी ज़मीनूं निकितियूं आहिनि। महिरबानी करे वज़ीर अला खे चऊं था असांजी हिन जी जांच कराए। नाज़रीन, जातीअ खां ओभर तरफ़ 14 किलोमीटर जो फ़ासिलो तय कबो ऐं सिजावल शहर खां ॾखिण ओभर जी कुंड ते 50 किलोमीटर जो सफ़र तय कबो त अची रावल चालको जी बस्तीअ में पहुचबो। रावल चालको यूनियन काउंसिल मुग़ल भेन मशहूरु दरगाह आहे ऐं मशहूरु तारीख़ जो किरदारु आहे। यूनियन काउंसिल मुग़ल भेन तालको जाती ऐं ज़िले सिजावल में अचे थी। ॿुधायो वञे थो त चालका चननि जी नुख मां आहिनि ऐं हिन बस्तीअ में कुझु घर मलाहनि जा बि आहिनि। ॻोठाणनि इहो ॿुधायो त हिन बस्तीअ में 450 खां मथे घर आहिनि, जॾहिं त आबादी बि 4,500 खां 5,000 जे विच में आहे। नाज़रीन, हिन जदीद दौर में चालकनि जी हिन बस्तीअ में बिजली मौजूदु कोन्हे का, सुई गैस जी सहूलियत हिननि खे न आहे। स्कूल जी जेका बिल्डिंग आहे उहा बि NGO तरफ़ां हिन खे ठाराए ॾिनी वई आहे ऐं नियाणियुनि जो हिननि वटि स्कूल कोन्हे को। हेॾी वॾी बस्तीअ में डिस्पेंसरी मौजूदु कोन्हे का। जर जो पाणी खारो आहे पर हिन वटि वाटर सप्लाई जी का स्कीम कोन्हे का। ड्रेनेज न आहे, हिन जूं घटियूं बि पकियूं न आहिनि ऐं रोड जेको आहे उहो बि ढुसड़ वारो आहे ऐं जिथे को थोरो पको हुयो उहो बि हंधा भॼी भुरी पियो आहे ऐं हीअ जॾहिं बीमार थियनि था त हिन खे इलाही घणी तकलीफ़ थिए थी। ज़राअत जे लाइ बि जीअं त हीअ पुछड़ी वारनि इलाइक़नि में आहिनि, तंहिं करे हिन वटि पाणी ज़राअत जे लाइ बि नथो अचे। मथां वरी इहे बि दाहूं कनि था त असांजी ज़मीनुनि ते बि के ॿाहिरियां माण्हू आया आहिनि जिन अची कब्ज़ा कया आहिनि। नाज़रीन, हिननि माण्हुनि जो गुज़र सफ़र ज़राअत, चुपायो माल ऐं मज़दूरी ते आहे ऐं हिन बस्तीअ में बेरोज़गारी तमामु घणी आहे। बेरोज़गारी हुजण जे करे हिन बस्तीअ में गुरबत आहे ऐं गुरबत जे करे हिते कारी साई, TB, चमड़ी जूं बीमारियूं, मलेरिया, शुगर ऐं कैंसर जा मरीज़ हिते मौजूदु आहिनि। नाज़रीन, हीअ बस्ती समुंड खां उत्तर तरफ़ 10 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते मौजूदु आहे ऐं 1999 वारो जेको तूफ़ान आयो हुयो उन तूफ़ान हिन बस्तीअ जा केतिरा ई माण्हू मारे छॾिया हुआ। नाज़रीन, रावल चालके जी बस्तीअ जा जेके अलमनाक किस्सा आहिनि उहे अवां ॿुधा। हिननि माण्हुनि सां ज़ुल्म जी इहा इंतिहा आहे त हीअ हज़ारनि जी तइदाद में हिते रहनि था। हिननि जा हज़ारे वोट आहिनि, तमामु वॾो ॻोठु आहे, 450 खां मथे घर आहिनि, हिन जी आबादी बि 4.5 खां 5,000 आहे। पर ही माण्हू ज़िंदगी जे जुमिले बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। न हिननि खे का लिंक रोड मिलियल आहे पको, न हिननि खे नियाणियुनि जो स्कूल आहे, न ई हिननि खे छोकिरनि जो स्कूल जी का बिल्डिंग मिलियल आहे। जंहिं बिल्डिंग में असीं वेठा आहियूं सा बि NGO वारनि हिननि खे ॾिनी आहे। हिननि वटि पीअण जो मिठो पाणी कोन्हे को, सुई गैस हिननि वटि कान्हे का, बेसिक हेल्थ यूनिट हिननि वटि कोन्हे को, नंढड़ी का डिस्पेंसरी बि हिननि वटि कान्हे का ऐं 12-14 किलोमीटर हिन खां परे आहे जाती ऐं उनखां वधीक जेको आहे सो सिजावल शहर हिन खां परे आहे। उते ई बारिशूं जॾहिं पवनि थियूं त माण्हू वीचारा बीमारियुनि में हिते मरियो वञनि पर इस्पताल नथा पहुची सघनि। ऐं वोटनि वक़्तु हिननि वटि सभई उमेदवार अचनि था ऐं वॾियूं वॾियूं गाॾियूं भरे था अचनि, पर जॾहिं कामयाबु थी असेंबलियुनि ताईं पहुचनि था त पोइ हिननि ग़रीबनि सां हू मिलण जे लाइ तयारु न आहिनि। पोइ हुननि जा नौकर जेके आहिनि उहे पंहिंजे नुमाइंदे सां मिलण बि कोन था ॾियनि। नाज़रीन, हीउ ॾाढो अलमनाक किस्सो आहे ऐं हिननि सां इहो बि मसइलो आहे त हिन जूं जेके ज़मीनूं आहिनि, जेके अबनि ॾाॾनि खां वठी
हिननि जे हवाले हुयूं, उन्हनि जा के कूड़ा सचा बिकोल हिननि जे के कागज़ ठहिराए ऐं उन्हनि ते बि कब्ज़ा कया विया आहिनि। ऐं असीं उमेद करियूं था त हिननि जेके सदाऊं बुलंद कयूं आहिनि ऐं जेके दाहूं कुकूं कयूं आहिनि उन जो सरकार, वज़ीर आला साहब ऐं लाॻापियल अख़्तियारियूं नोटिस वठंदियूं। ऐं चालकनि जी हिन वस्तीअ मां अव्हां खां मोकिलायां थो, ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿी वस्ती, कंहिं वाहण, कंहिं वेढ़े, कंहिं पाड़े में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।